दोस्तों रियासत ड्रामे जी नई अपडेट में सभी दोस्तों खे खुश आमदीद। सामूं तस्वीर में तव्हां ॾिसी सघो था लगातार खजू साहब पंहिंजी शूटिंग में मसरूफ़ आहे। ज़बरदस्त सीन शूट कराए पियो, काथे हथियारनि जा, काथे फाइट जा, काथे लव स्टोरी जा, काथे झेड़े जा, काथे ग़रीबत जा, काथे वॾेरप जा, काथे सना रज़ा जा सीन शूट थियनि पिया। माशाअल्लाह ज़बरदस्त रियासत ड्रामे जेको आहे शूटिंग ज़बरदस्त तरीक़े सां हली रही आहे, जंहिंमें सभु अदाकार बेहतरीन किरदार निभाए रहिया आहिनि। हर को पंहिंजी महिनत में लॻो पियो आहे ऐं खजू साहब वॾी महिनत करे रहियो आहे। दोस्तों हिन ड्रामे में जेतिरी खजू साहब महिनत करे रहियो आहे, इन खां इहो ज़ाहिर थिए पियो त हीउ ड्रामो वॾो कामयाबु थियण वारो आहे। जी हाँ दोस्तों, हीउ ड्रामो वॾो बहितरीनु कामयाबु थियण वारो आहे। खजू साहब जी महिनत ॾिसी करे इन महिनत खे वाक़ई ख़ुदा रंग लाहींदो जेतिरी खजू साहब महिनत करे रहियो आहे। ॿिया अदाकार महिनत करे रहिया आहिनि, सुठी सुठी लोकेशन। इन जी कहाणी बि सभिनी ड्रामनि वांगुरु ज़बरदस्त साबित थींदी। कहाणी बि बहितरीन मां बहितरीनु कहाणी आहे। इनमें गुंडागर्दगी, ज़ालमत, गुरबत ऐं सुठा माण्हू, ॻोठाणा माण्हू, सभु हर क़िस्म जो किरदारु हिन में ॾेखारियो वियो आहे। ज़ुल्म जबर बि ॾेखारियो वियो आहे। जेका घोटकी कचे में धाड़ियल रहनि था, मुसीबत ॾिसो था तव्हां त हर ॿिए टे ॾाढे ॿुधंदा आहियूं, उहे सीन बि कुझु हिन में ॾेखारिया विया आहिनि त कीअं माण्हुनि खे ब्लैकमेल कयो वेंदो आहे, कीअं कचे में धाड़ियल हूंदा आहिनि, कीअं ग़रीबनि जूं ज़िंदगियूं तबाह थींदियूं आहिनि। मतिलबु घणो कुझु हिन ड्रामे में ॾेखारियो वियो आहे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। जी अपडेट सुठी लॻे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा। हीउ अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते अव्हांखे हर अपडेट बर वक़्तु मिलंदी रहंदी ऐं मिले बि अथी दोस्तों।